नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे झोल खां ख़बर ॾींदा हलूं त झोल ऐं भरपासे जे इलाइक़नि जिन में झोल, नवाबाद, थईम शेख, फ़कीराबाद, बचायो समेत सवे ॻोठनि में हज़ारें एकड़नि ते बीठल फसलनि जिन में वोण, सारियूं ऐं ॿिए फसलनि ते लखनि जी तादाद में माकड़ जो हमलो। माकड़ सवे एकड़नि ते बीठल फसल खाई नास करे छॾियो। आबादगार हारी परेशान, माकड़ भॼाए भॼाए थकिजी पिया आहियूं, पर माकड़नि जो तादाद वधणु शुरू थी वियो। आबादगारनि जा मथे ते हथ अची विया आहिनि। अरबे रुपयनि जो नुक़सान जो ख़दशो पिणु ज़ाहिर कयो पियो वञे, जॾहिं त झोल जे आसपास जे समे ॻोठनि में माकड़ पहुचण सबबि माण्हू सख़्तु परेशान थी विया आहिनि। जॾहिं त माकड़ डोड़ाइण दौरान पंहिंजे नुक़सान हथनि सां ॾिसंदे ॻोठ चरबेलो जो रवासी शाहनवाज़ ख़ासकेली बेहोश थी वियो, जंहिंखे पाणी विझी होश में आंदो वियो। शाहनवाज़ ऐं ॿिनि हारियुनि ज़मीनदार दाहींदे चयो त ज़िले सांगड़ जे ज़राइत खाते ऐं डिप्टी कमिश्नर के बि उपा न वरिता आहिनि, किथे बि स्प्रे न करायो आहे, जंहिं सबबि असांखे माकड़ तबाह करे रहिया आहिनि। पर ज़राइत खातो ख़ामोश आहे, जंहिं सबबि असांखे अरबे रुपयनि जो नुक़सानु पहुचंदो। जॾहिं त ज़राइत वारे सूबाई वज़ीर खां पुरज़ोर अपील करियूं था त जल्द खां जल्द झोल ऐं भरपासे जे इलाइक़नि में स्प्रे कराए अरबे रुपयनि जो नुक़सानु थियण खां बचायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।